अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां अवां जी मेज़बानी असरा ख़ून। नाज़रीन, दिल जी गहराइयुनि सां अवां खे असां पंहिंजे प्रोग्राम में भली कार था चऊं ऐं जीअं त असां अवां आॾो हर को इशू डिस्कस कंदा आहियूं। सुबुह सुबुह अवां खे सिंध जी सूरत हाल खां आगाह कंदा आहियूं या सिंध में जेके बि मसइला मसाइल आहिनि उहे अवां आॾो रखंदा आहियूं। अॼु इन ई सिलसिले में असां ॻाल्हि कंदासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि बाबति, जिते मुबैना फेर फाड़ जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते SPSC जी आफ़िस आॾो एहतिजाज जारी आहे। मुख़्तलिफ़ सियासी तोड़े समाजी अॻवाननि ऐं वकीलनि एहतिजाजी कैंप जो दौरो कयो आहे ऐं पहुची उन्हनि नौजवाननि सां जेके एहतिजाज पिया कनि उन्हनि सां यकजहती जो इज़हार बि कयो आहे। इन सिलसिले में असां सां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे शागिर्द अॻवान मुतासिर उम्मीदवार फरमान अली मलगाणी। वॾी महिरबानी फरमान, सिंध वॉइस खे वक़्तु ॾियण लाइ। थैंक यू मैडम। जी फरमान, ॿुधाइजो त अव्हां जे एहतिजाज खे तक़रीबन हिकु हफ़्ते थी चुको आहे या अव्हां हिकु हफ़्ते में दाख़िल थियण वारा आहियो, सो ही कैंप अञा वधीक केतिरा ॾींहं जारी रहंदो? जी मैडम, असांखे एहतिजाज जेके कंदे लॻभॻि 3 महीना थी विया आहिनि, पर जेका असां एहतिजाजी कैंप लॻाई आहे अॼु हिनखे 6हों ॾींहुं आहे ऐं असां हिते वेठा आहियूं। जीअं तव्हां सवाल कयो त केतिरे टाइम ताईं हीअ कैंप हूंदी, असां इहो वाज़े कंदा हलूं त असां ही एलानियल वक़्त ताईं लॻाए छॾी आहे, जेसिताईं असां सम्झूं था जिते असां मुतालबनि सां मञिया वञनि त तेसिताईं हीअ कैंप जारी रहंदी। जी फरमान साहब, ॿुधाइजो त अॼु आमिर नवाज़ बड़ाइच साहब जेको कराची बार एसोसिएशन जा सदर आहिनि, उन्हनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे हटाइण जो मुतालबो कयो आहे ऐं न हटाइण जी सूरत में 2 अगस्त ते धरने जी कॉल बि ॾिनी आहे। छा अव्हां इन जी हिमायत कयो था? मैडम, असां सम्झूं था त चेयरमैन खे हटाइण वारो जेको मुतालबो आहे इहो बिल्कुलु सही मुतालबो आहे। असां शागिर्द इन मुतालबे खे बाक़ाइदे सां सपोर्ट कयूं था, इहो असांजो पंहिंजो मुतालबो आहे। बाक़ी जेसिताईं चेयरमैन खे अगरि नथो हटायो वञे त जेका घणे जी ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु जेके तमामु असांजा हमदर्द वकील आहिनि जेके असां गॾु आहिनि ऐं असां उन्हनि जी जेका सजेशन आहे उनखे बिल्कुलु हिकिड़े रिस्पेक्ट ॾियूं था। बट हाउएवर ईअं थींदो कि शागिर्दनि जो जेको हिते कमेटी आहे, सिंध सिलेक्शन कमेटी जा जेके मेंबर्स आहिनि उहे ई फ़ैसिलो कंदा त बाबा हीअ जेको असांजो धरणो आहे उहो कहिड़े ॾींहं ते किथे ऐं कीअं हूंदे। बहरहाल जेको फाइनल डिसीजन आहे उहो शागिर्दनि जे हथ में आहे, शागिर्दनि जी तहरीक आहे त शागिर्द ई फ़ैसिलो कंदा। जी फरमान, इहो ॿुधाइजो त हेमल ताईं अव्हां जे एहतिजाजी कैंप ते को हुकूमत जो अमलदार या को सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो को अमलदार अव्हां वटि ॻाल्हाइण लाइ पहुतो आहे? न मैडम, असां वटि हिन वक़्त ताईं लॻभॻि 3 महीना थी विया आहिनि। असां जॾहिं एहतिजाज कयूं था त कंहिं हुकूमत जे नुमाइंदे असांखे कोन ॻाल्हायो आहे त बाबा तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि, आख़िर ॻाल्हियूं किथे ख़राबु वयूं आहिनि जंहिंजे करे चॉस क्रिएट थियो आहे। ऐं जॾहिं असांजी कैंप इहा 6हों ॾींहुं आहे जंहिं हिन कैंप खे, उन कैंप जे दौरान न सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी तरफ़ खां को नुमाइंदो आयो आहे, न ई वरी हुकूमत जे तरफ़ां नुमाइंदो आयो आहे इहे पुछे तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि। फरमान, सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे हुकुम जारी कयो त इंटरव्यूज़ ॿीहर कंडक्ट कया वञनि, पर आईनी अदालत इन ख़िलाफ़ जेको हुकुम जारी कयो इन हवाले सां अव्हां पंहिंजे कानूनी माहिरनि सां का मुशावरत कई आहे? मैडम, थोड़ी उते करेक्शन जी ज़रूरत आहे त जेका सिंध हुकूमत सिंध हाई कोर्ट आहे 30 जून 2026 ते उन्हनि ऑर्डर कढियो त उहो इंटरव्यू सां रिलेटेड न हुयो, बल्कि उहो इहो हुयो त बाबा जेके पटिशनर्स आहिनि जिन दाग बि आहे पियो उते उन्हनि जी काफ़ी ॿीहर IPS सखर खां चेक करायूं। उन ऑर्डर खे यानी कि काफ़ी ॿीहर चेक कराइण वारे ऑर्डर खे जेका आहे सो उन्हनि चैलेंज कयो, FCC हुनखे रद्द करे छॾियो। हिते जी ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां त हीउ जेको इम्तिहान अंदरि कंट्रोवर्सी आहे CC 2024 वारो, इन जी अञा सिर्फ़ लिखत जी रिज़ल्ट आयल आहे, इंटरव्यू थियो ई कोन्हे को। लिखत में असां सम्झूं था वॾी लेवल ते जेको ख़िलाफ़ असां रोडनि ते कोर्टनि में आहियूं त पोइ उहो जेको सिंध हाई कोर्ट वारो ऑर्डर हुयो उहो FCC जेको आहे उनखे रद्द कयो आहे ऐं असां सम्झूं था कि असां सां जी महिरबानी फरमान अव्हां जी, जो अव्हां ताज़ा तरीन सूरत हाल खां जेके अव्हां कैंप ते वेठल आहियो, प्रोटेस्ट करे रहिया आहियो, एहतिजाज करे रहिया आहियो, पंहिंजे हक़नि लाइ विड़ी रहिया आहियो, महिरबानी अव्हां जी जो अव्हां ताज़ा तरीन सूरत हाल खां असांखे आगाह कयो।
जी नाज़रीन अचो त अव्हां जी मुलाक़ात करायूं हाणे हिकु पंहिंजे महिमान सां जेको असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। उहे हिकु कॉलम निगार बि आहिनि, नॉवल निगार बि आहिनि, शाइर बि आहिनि ऐं अगरि एकेडमिकली ॾिठो वञे बाय प्रोफेशन ॾिठो वञे त हू हिकु इंजीनियर बि आहिनि। जी असां सां गॾु मौजूदु आहिनि इंजीनियर अब्दुल हफ़ीज़ भट्टी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम मैडम, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? सर महिरबानी अव्हां जी जो अव्हां सिंध वॉइस खे वक़्तु ॾिनो, अव्हां आयो असांजे सॾ ते, महिरबानी अव्हां जी। सभ खां पहिरियां तव्हां सभिनि जी महिरबानी, स्पेशली एंडी शर्मा साहब जी जिन मूंखे मदद कयो हिन प्रोग्राम में ऐं ई डिजिटल दुनिया में बहितरीन चैनल हिन वक़्तु मार्केट ऐं नौजवाननि खे राह हमवार करण में मदद फराहम करे थो। बेस्ट विशिस। थैंक यू सो मच फॉर योर विशेस। अच्छा मां अव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त अव्हां नॉवेल्स बि लिखो था, कॉलम्स बि लिखो था ऐं जेका अव्हां जी लिखणी आहे उहा भला अव्हां किथां सिखी आहे या इहा हिकिड़ी कुदरती ॾात आहे, या असां चऊं त जेकर असांजा नौजवान जेके लिखणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ पहिरियों सिख्या ज़रूरी हूंदी आहे या हू जेके उन्हनि जे अंदरि कैपेबिलिटीज़ हूंदियूं आहिनि उन्हनि जे थ्रू हू लिखणु शुरू करे सघनि था? अच्छा, लिखण जो जेको फन आहे उहो इंसान मां ई सिखे थो। हाउ ही एक्ट, हाउ ही रिएक्ट, हाउ ही थिंक, राइट? हू सोचे कीअं थो, लिखे कीअं थो, ॻाल्हाए कीअं थो, हिन मुआशरे जे अंदरि हुन जो रोल कहिड़ो आहे, राइट? बिल्कुलु। त अगरि कंहिं बि इंसान जे अंदरि हिकिड़ो एहसास जो फैक्टर हूंदो आहे, उहो जेकॾहिं वधी वञे त उहो लेखक थी वेंदो आहे। छो त जेका एक्स्ट्रा ऑर्डिनरी थॉट अचनि था उहे सभिनि में इक्वली न आहिनि ईंदा, राइट? बल्कि उन जे अंदरि हिकु फीचर्स हूंदा आहिनि, वेरिएशन्स हूंदा आहिनि। जेकॾहिं उहो केरु पकड़े, मिसाल जे तौर ते कंहिं सिंध जे अंदरि कंहिं नंढड़े ॿार खे कपिड़ा फाटल पातल आहिनि, राइट? अच्छा, उन जो असां ॾिसंदासीं सफ़र जे दौरान हज़ारे माण्हू गुज़रंदा ॾिसंदा उन्हनि खे, बट राइटर उहा शइ कैच करे वेंदो आराम सां। नेचुरली फिनोमिनल आहे, हुनजे अंदरि हिकु अहिड़ो पैरामीटर सेट थियल आहे जंहिंसां हू तकड़ि में अहिड़ी शइ पकड़ींदो। अच्छा, हाणे पकड़ींदो उहो छा करे भई, उनजे अंदरि जेकी ट्रैफिक ऑफ थॉट्स उन थॉट्स खे सिलेक्ट कीअं करे त बाबा ही शइ मुंहिंजे अंदरि में कहिड़ी शौक़ जी उतां गहराइनि ते आहे, मां छा थो करे सघां हिनखे। अच्छा, इहा शइ मूं वटि छो थी अचे, छा हिनखे मां शाइरी में कन्वर्ट कयां, लिखणी में मिसाल कॉलम में कन्वर्ट कयां, या उनखे मां कहाणी में कन्वर्ट कयां या नॉवल में कन्वर्ट कयां, राइट? त पोइ उहा शइ उनजे अंदरि सिलेक्शन में जॾहिं उहा वेंदो, कोशिश कंदो। असल में जॾहिं बि जेको शाइर हूंदो आहे न या नॉवल निगार ऐं राइटर, त उहो पहिरियों अधु भॻा लफ़्ज़ लिखंदो आहे। सही। उनजे अंदरि उहो स्ट्रक्चर न हूंदो आहे। जीअं असां स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस लिखंदा आहियूं, सिंपल सेंटेंस, कॉम्प्लेक्स एंड कंपाउंड सेंटेंस, अहिड़े तरीक़े सां सिंधी जे अंदरि बि ग्रामर आहे, राइट? त उहा ग्रामर उन राइटर खे सिखणु पवंदी आहे, राइट? बाक़ी थॉट्स जेके ईंदा आहिनि उहे बाउंड्री लेस हूंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि उॾार हूंदी आहे, पर उन उॾार खे असां अञा वधीक अज़ीम कीअं बणाए सघूं था, उन्हनि जे लाइ असांखे स्ट्रक्चर अचणु ज़रूरी आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे अव्हां जी। अच्छा, जेको अदब जी ॻाल्हि कजे त अदब जेको आहे उहो समाज खे तब्दील करण में का हथी ॾिए पियो या सिर्फ़ु समाज जी हिकिड़ी अकासी करे रहियो आहे? इंडीड, जेकॾहिं असां अदब समाज मां कढी छॾियूं त माण्हू जेके आहे नेचुरली झंग न बल्कि झंगल थी वेंदो। छो त जीअं असां इस्लाम खे चवंदा आहियूं कंप्लीट कोड ऑफ लाइफ, सेम एज अ लिटरेचर, उहो बि हिकु कंप्लीट कोड ऑफ सोशलिटी आहे, या असां सोशलिज़म बि हुनखे चऊं। समाज जे अंदरि असांखे कीअं रहणो आहे, इख़लाक़ जा ज़ाब्ता कीअं पैदा करणा आहिनि, ऐं असांखे अॻिते वधण जे लाइ असांखे रस्ता कीअं मिलंदा, ख्वाबनि खे असां कीअं मुयसर करे सघूं था, उहो असांखे अदब थो ॿुधाए। ठीकु, जेकॾहिं असां ईअं ई पंहिंजे लेखे शेटर्ड रहंदासीं, असांजा जेके सोल्स आहिनि उहे शेटर्ड हूंदा, असां छा करे सघंदासीं? सभ खां वॾे में वॾो अदब जो जेको कारण आहे इन दौर जे अंदरि उहो इहो ई आहे त बी हेल्पफुल। तव्हां जेको कुझु लिखो था, छा तव्हांजी एग्ज़िस्टेंस में मौजूदु आहे, या तव्हां हिकिड़ी क़िस्म जी सम्झो कि हिकिड़ी अहिड़ी तव्हां अकासी था ॾियो जेका तव्हांजी अंदरि उन में फैक्टर में आहे ई कोन, या तव्हांजी फिज़िकल नेचर में आहे ई कोन, पोइ तव्हां सम्झो त माण्हुनि खे गुमराह था कयो। भले अगरि असां शाइरी कयूं था, जेकॾहिं असां महबूब जी ॻाल्हि कंदासीं त घटि में घटि उन महबूब जी या उन ख़ुदा जी नेमत जी शुक्रगुज़ारी या उन जी उन पॉज़िटिविटी खे ॾेखारणु ज़रूरी आहे। हर वक़्तु अदब
खे सिर्फ़ पंहिंजे मफ़ाद जे ख़ातिर इस्तेमालु ना ई करणो त मुंहिंजे अंदर में मूंसां जेकॾहिं को मसइलो थियो आहे त मां उहो अदब में आणियां नेवर ॻाल्हि इहा आहे तव्हां पंहिंजे पर्सनल जेके एक्सपीरियंसिस आहिनि या पर्सनल तव्हांजो थिंकिंग्स आहिनि उनखे अव्हांखे पासे तरफ़ आणणु ज़रूरी आहे राइट तॾहिं जेको अदब आहे न असां समाज जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो ऐं उहो हमवार राह ॾेखारींदो ऐं असल में अदब जो मक़सद बि इहो ई आहे अॼु असां हिन वक़्तु वेठा आहियूं असां अदब जो था ॻाल्हायूं दुनिया पूरी जेका बि हिन वक़्तु वेल स्ट्रक्चर्ड ऐं वेल मैनर्ड आहे उहो अदब जे करे आहे जेकॾहिं किताब असां ताईं न पहुचनि हा त असां कीअं असां पंहिंजी लाइफ गुज़ारे सघूं पिया ठीकु आहे न अहिड़े तरीक़े सां अदब असांजी ज़िंदगी में वॾो हिकिड़ो हिसो आहे ऐं अहम हिसो आहे जेकॾहिं असां इन मां निकिरंदासीं त असां न रहंदासीं सही ॻाल्हि आहे अच्छा अव्हां जेको आहे सो लिखो बि था ज़ाहिर आहे पढ़ंदा बि हूंदो पढ़ण जो बि शौक़ु अव्हांखे हूंदो त अव्हां अॼुकल्ह जे नौजवाननि जा लिखियल जेके बि लिखणियूं असां उन्हनि खे चऊं त उनमें तव्हांखे कहिड़ी कमज़ोरी या लैकिंग नज़र अचे थी अच्छा उन्हनि वटि हिकिड़ी कमज़ोरी आहे उहे सोचे नथा लिखनि राइट उन्हनि वटि प्लैनिंग कोन्हे ऐं उन्हनि वटि स्क्रिप्ट कोन्हे त भई जेकॾहिं मां हिकु प्रोजेक्ट ते कमु थो कयां मिसाल जे तौर ते मूंखे नंढनि ॿारनि जी तालीम ते कमु करणो आहे ठीकु आहे नंढनि ॿारनि खे असां जेको अदब आहे मिसाल जे तौर ते स्कूल जे अंदरि उनखे का बि शइ अहिड़ी जेकी अलिफ बे बे तक या शयूं पढ़ायूं थियूं वञनि पर उन जे अंदरि असां टाइम मैनेजमेंट राइट ऐं लाइफ मैनेजमेंट साइकोलॉजी ह्यूमन साइकोलॉजी उन जे अंदरि जेकी शिद्दत आहे नफ़रत आहे साड़ आहे इहे असां कीअं ख़तमु कंदासीं या इन्हनि खे असां रिड्यूस कीअं कंदासीं त इहो वेल स्क्रिप्टेड जॾहिं इंसान को बि टीचर करे लेक्चर तयारु थो करे त उन खां अॻु उहो तयारी करे वेंदो आहे काइनात जे अंदरि का बि शइ ईअं कोन्हे पंहिंजे लेखे असां खणी हुन ते ॻाल्हायूं या असां हुन ते शुरू थी वञूं ईअं असां माण्हुनि खे जेको आहे सिधो राह न ॾेखारींदे बल्कि पंहिंजी शख़्सियत ते बि नेगेटिव असर पवंदो का बि शइ अचे उहो वेल स्ट्रक्चर्ड हुजे ॿारनि खे का बि शइ असां सेखारियूं था त ज़िंदगी जे अंदरि बल्कि हू जॾहिं ख्वाब पंहिंजा वॾा ख्वाब ॾिसनि था या नथा ॾिसनि हाणे हुनखे ॾेखारण कीअं सेखारियूं अहिड़ो लिखो जो हू ख्वाब ॾिसणु शुरू करे अच्छा वरी अहिड़ो लिखो जो हू जेको आहे न ख्वाब पूरा करण में कॉन्फिडेंट हुजे असां नौजवान इहा ई कमी आहे त हू जेको बि लिखनि था शेटर्ड लिखनि था कॾहिं जो ख़्यालु काॾां थो अचे कॾहिं जो ख़्यालु काॾां थो अचे उन जे अंदरि वेल प्लैनिंग कोन्हे सही इहा ई हिकिड़ी इन जे अंदरि कमी आहे इनखे अव्हां कीअं था ॾिसो त कीअं इनखे सही करे सघिजे थो सही इन जे लाइ मुतालो करणो पवंदो असांखे नेशनल अदब कोई बि उर्दू सिंधी मतिलबु जंहिं बि जॉनर में तव्हां लिखो था ठीकु ऐं इंटरनेशनल अदब सभु टई पासा पढ़णा पवंदा ठीकु तव्हां पोइ पंहिंजे थॉट्स खे जेको आहे उन अज़ीम पर ॾेई सघो था उॾार करे सघो था न त तव्हां हिकिड़ी मोहर में लिखंदा रहंदो तव्हां नाकाम मतिलबु लेखक या शाइर बणिजंदो तव्हां वटि इंसान जे हर एहसास लिखण जी ताक़त हुजे नॉवल जी सूरत में हुजे कालम जी सूरत में शाइरी जी सूरत में बिल्कुलु ऐं ॾिठो वञे त जेकर अॼुकल्ह जेको सोशल मीडिया जो दौर हली रहियो आहे हुन में हर को माण्हू सम्झा थी लेखक थी वियो आहे पंहिंजूं लिखणियूं पंहिंजी प्रोफाइल ते या असां वटि जेके ॾिसजनि त लिखण जा प्लेटफॉर्म्स बि घणा थी विया आहिनि जेके क्वालिटी बेस्ड केॾी महिल त आहिनि केॾी महिल ऑब्वियसली कुझु न आहिनि त इन सां छा मयारी जेको असांजो अदब आहे हुनखे को नुक़सान पहुतो आहे तव्हां ॾिसो जेतिरा लिखनि था छा ओतिरियूं शयूं माण्हू वटि पहुतियूं आहिनि ऐं माण्हुनि जे अंदरि फिज़िकल एक्शन में नज़र छो नथियूं अचनि समहाउ कुझु जेके बि किताब असां अॼु ॾींहुं पढ़िया आहिनि या का असां शाइरी ॿुधी आहे त हेतिरनि हज़ारे सिंध जे अंदरि हज़ारे शाइरी जा किताब नॉवल ऐं कहाणियुनि जा किताब आहिनि पर उन्हनि मां कुझु उभरी अचनि थियूं या कुझु शाइरियूं उभरी थियूं अचनि इन जो रीज़न सिर्फ़ु इहो ई आहे त असां जेको आहे को बि शइ जेका का बि शइ उहा प्लैनिंग सां नथा कयूं ठीकु उनजो वॾे में वॾो रीज़न इहो आहे त इन्हनि किताबनि खे उन लेवल ते पढ़ण जे लाइ असांखे मुतालो ज़रूरु करणो पवंदो ऐं मुताले में तव्हां इहे टई पासा विझो जेकॾहिं तव्हांखे अॻिते वधिणो आहे ऐं माण्हुनि खे सही जेका तव्हां जेकॾहिं इहा फील्ड चूज़ कई आहे ख़ुदा तव्हांखे इन जे लाइ सिलेक्ट कयो आहे त घटि में घटि तव्हांखे प्लैनिंग करणी पवंदी कंहिं बि पब्लिक कंहिं बि मुशाइरे में वञो था कंहिं टीवी ते वञी तव्हां कुझु ॻाल्हायो था त घटि में घटि तव्हां हिकिड़ा सम्झो त नुमाइंदा आहियो अदब जा त तव्हांखे उहो अदब तव्हांजी ज़िंदगी में ऐं तव्हांजी किताब जी लिखण में बि नज़र अचणु घुरिजे जंहिंसां ही समाज ख़ुशबूदार बणिजे हिन समाज जे अंदरि जेकी मायूसी आहिनि घबराहटियूं आहिनि फेयर आहे या डीमोटिवेशन सभु इहे ख़तमु थियणु घुरिजनि इहो अदब ई आहे जेको इन लेवल ते इंसान खे पहुचाए थो ऐं कामयाबु बणाए थो त उन वटि हिकिड़ी डिसीजन मेकिंग क्वालिटी थी अचे इहो अदब ई आहे जेको असांखे सिंधी में ॿुधाए थो बाबा असां जेकॾहिं कंहिंसां बद अख़लाक़ी कंदासीं त असां सां उहा बद अख़लाक़ी मुमकिन आहे कंहिं सूरत में वापसि अचे ठीकु कुझु हिकिड़ा नेचुरल फ्लॉस बि आहिनि उन्हनि खे बि सम्झणो पवंदो त लिखण जा पैरामीटर्स आहिनि राइट जीअं असां सीएसएस जे लाइ ऐसे लिखंदा आहियूं त हुनजे अंदरि सभु हिकिड़ो कंप्लीट कोड हूंदो आहे
ठीकु ही हुन खां अलॻि आहे, छो त ही वरी इमेजिनेशन थॉट डिलीजन ऐं इल्यूजन खे विच में जहिड़ो करणो पवंदो आहे। मां जेकॾहिं ही एक्स्ट्रा थॉट थो ॾियां, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ठीकु, या मां कंहिंखे बि का शइ तसवुरात थो ॾियां त उहो घटि में घटि सुभाणे मीज़ान में बीहे त सही, या उहा अहिड़ी शइ थी वञे जंहिंसां आवाम मुमकिन आहे एतिराज़ करे। अहिड़ी शइ बि न लिखणी आहे, घटि में घटि हुनजे अंदरि वेल मेंटेन्ड हुजे। ऐं वॾे में वॾो जॾहिं बि कहिड़ी बि अदीब अदब लिखे न, इंसान टॉपिक हुजे। हिन वक़्तु तव्हां ॾिसो सिंध जे अंदरि असां इंसानी पासा विचड़ केतिरियूं मायूसियूं आहिनि, बेरोज़गारी केतिरियूं शयूं। अच्छा, उन्हनि बेरोज़गारी अंदरि वरी साइकोलॉजिकली डिज़ीज़ पैदा थी वञे, राइट। अच्छा, हाणे अदब केरु छो नथो पढ़े? उन्हनि खे का शइ अहिड़ी लॻे अट्रैक्टिव त उहा वञी ॻोल्हे न, खणे न। रुॻो मिसाल जे तौर ते नौजवान असांजो रोमांस जी कड़ आहे, राइट, बट अच्छा उहो बेरोज़गार बि हूंदो, रोमांस बि ॿुधंदो, भाई छो तुंहिंजो तूं छा थो करणु चाहे पंहिंजे पाण सां? ठीकु आहे, तुंहिंजी सोच डंब छो थी चुकी आहे? तूं हुनजी एक्सटेंड वर्जन पंहिंजो जेको आहे बेस्ट वर्जन कीअं ठाहींदे? हिन मुआशिरे जे अंदरि तोसां 10 माण्हू ज़मीनदार आहिनि, रिस्पॉन्स तुंहिंजे नस्ल तोसां हिकिड़ी फैमिली आहे, बिल्कुलु, ऐं तुंहिंजो वजूद माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद आहे या न आहे? सुभाणे तूं वटि जेकॾहिं औलाद थी त उहा हिन मुआशिरे में छा करे सघंदी? या असां जीअं पैदा थियासीं हिकु आम ज़िंदगी गुज़ारे हलाए वेंदासीं त पोइ हिन जे अंदरि जेकी ख़ूबसूरती आहे, हिन जे अंदरि जेके स्मार्टनेस आहे, मल्टीटास्किंग आहे, इहो केरु कंदो? इहो असां इंसान ई कंदासीं, ऐं इहो अदब बि ॿुधाए थो। बिल्कुलु बिल्कुलु, आई एग्री। अच्छा, हफ़ीज़ साहब, सिंधी अदब ते तव्हां घणो कमु कयो आहे, त अगरि इंटरनेशनली इनखे मुतारिफ़ कराइण जे लाइ मूंखे ॿुधाइजो त असां कहिड़ा जेके आहिनि अमली क़दम खणी सघूं था? अच्छा, इन जे लाइ सवलो तरीक़ो आहे, तव्हां पहिरियां प्लेटफॉर्म ॻोल्हियो जेके उर्दू या इंग्लिश ते कमु कनि था, राइट। हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां 3 पासनि ते लिखां, इंग्लिश ते बि लिखां, उर्दू में बि लिखां ऐं ॿियनि ॿोलियुनि ते बि लिखां, मिसाल सिंधी में त माण्हू लिखे थो, छपिजे थो, पर समाओ जेकॾहिं वरी वधी वञणु चाहे त पोइ उन्हनि सां राब्तो करण जी कोशिशि करे, उन्हनि खे पंहिंजूं शयूं मोकिले ईमेल जी सूरत में। ॾिसो, मुंहिंजो जेको अदब आहे या मुंहिंजो जेके लिखणी आर्टिकल, उहे क्वालिटी या उहे मिज़ान आहिनि, राइट। जेकॾहिं न आहिनि त उहो वरी छा हूंदा? असां मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, असांजे सिंध में छा हूंदा, इस्लाह करण वारो केरु कोन्हे, मामला हिते बिगड़जनि था। मां जेको बि लिखां थो उनखे चवां थो सही आहे, उहो शायदि करे थो छॾियां, हुनजे अंदरि उहे लिखण जा पासा मां विझाई नथो। माने क्रिटिकल थिंकिंग असां वटि कोन्हे, क्रिटिकल थिंकिंग जंहिंसां टिपिकल थिंकिंग चवंदा आहियूं, इहा कोन्हे। अच्छा, हाणे अंग्रेज़ अदब, मूं हिकिड़े दफ़े जॾहिं इंग्लिश ते कमु करणु बि चाहियो, मूं हिकिड़े न्यूयॉर्क जे मैगज़ीन सां राब्तो कयो, उनखे आउं ईमेल मोकिली, मूंखे महीने खां पोइ रिस्पॉन्स आयो, पर उन मूंखे ॿुधायो त तव्हांजे अंदरि हे शयूं खुटल आहिनि, इनखे तव्हां पूरो असां पोइ शाया कंदासीं। अच्छा, मां ॾाढो ख़ुशि थियुमि, मैं ठीकु आहे, ज़बरदस्त, चलो को त रिस्पॉन्स त आयो, ज़बरदस्त। त अहिड़े तरीक़े सां असांखे हिकु सिलेक्टिव जेको आहे न लिखणी खे कमु करणो पवंदो, ईअं नहीं छॾे न ॾियणी का बि शइ, उहा शइ असां मतिलबु उहा शइ त हली वेंदी, रद्दी थी वेंदी न। ऐं असांजी जेकी शख़्सियत, मिसाल मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजो ख़्वाबु आहे मां वॾो राइटर थियां, त उन जे लाइ असांखे वॾा राइटर बि पढ़णा पवंदा, ऐं उहो अंदरि लफ़्ज़नि जे अंदरि हिकिड़ा पैरामीटर्स मीज़ान तौर रखणो पवंदो। ईअं असां जो तव्हांखे स्ट्रक्चर जी ॻाल्हि ॿुधाई न, त स्ट्रक्चर खे मज़बूत बनाइण जे लाइ तव्हांखे अंग्रेज़ी अदब मस्ट पढ़णो पवंदो, फिलॉसफी ऑफ विलियम वर्थ, उन खां अलावा ॿियूं हज़ारे, लियो टॉलस्टॉय, इनखे पढ़णो पवंदो तव्हांखे, तॾहिं वञी तव्हांजे अंदरि इमेजिनेशन वधंदी ऐं तव्हां लिखणु मिंट सिखी वेंदो। तव्हां सिर्फ़ु हिकु टॉपिक ते न बीहो त मूंखे सिंध जे अंदरि ही किताबु पढ़णो आहे, मूंखे अमर जलील पढ़णो आहे, बाक़ी ॿिया न आहिनि पढ़णा, छो भई तव्हां सभु पढ़ो, ठीकु, अहिड़े तरीक़े सां सभु पढ़ो, ऐं नौजवाननि खे पढ़ो त जेको ही नौजवान लिखनि था नेट, इहे लिखनि छा था, अदबी दुनिया, अदबी ख़ैतर हिकु एॾो अगम ऐं नेचुरल हिकिड़ो मैदान ख़ुदा पैदा कयो आहे जंहिंसां असां इंसान स्ट्रेस लेस थी सघूं था, बट अॼु जो अदब असांखे स्ट्रेसफुल थो बणाए, छो उहो डिज़ायर्स थो पैदा करे, राइट, उहो डिज़ायर्स थो पैदा करे, उहो असांखे मायूसी ख़तम नथो करे, बल्कि उहो वधीक एंज़ाइटी, राइट, एंज़ाइटी डिप्रेशन थो विझे। माना असां न लिखी सघियासीं न सही तरीक़े सां, माना असां मां पंहिंजी ख़्वाहिश, मूंसां जेको ज़ुल्म थियो, मां उहो राति जो 12 बजे लिखां थो, उहो छोकिरो मिसाल जो काथे कॉलेज यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे, राति जो 12 बजे मुंहिंजो गम लिखियलु आहे, तूं छो थो पढ़े, मिसाल, त मतिलबु मुंहिंजो गम ॿियो केरु छो पढ़े, ठीकु आहे। त असांखे पहिरीं ॻाल्हि त सभिनि जा गम सम्झणा पवंदा, ऐं उन्हनि खे हिकिड़ो कलेक्टिव अहिड़ो असां वटि ओपिनियन हुजे जो असां समाज खे ॾेई सघूं, समाज खे। अच्छा, मूंखे इहा ॻाल्हि थोरी क्लियर कजो त जेकर मां पर्टिकुलरली अगरि तव्हांजी ॻाल्हि कयां त छा तव्हांखे पंहिंजे लिखण में आज़ादी आहे, अव्हां जेको चाहियो उहो लिखी सघो था, या को समाजी ऐं सियासी दबाव हिकिड़े लेखक ते हूंदो आहे? आउं हमेशह फ्री
थी करे लिखियो आहियां तव्हां जेकॾहिं मुंहिंजो नॉवलेट पैसो या उन खां अॻु में मुंहिंजो जेकी बि लिखड़ियूं या नज़म या शाइरी तव्हां कंहिंखे ॿुधाईंदुसि करे त तव्हां ऑटोमेटिक महसूसु करे वेंदो त मुंहिंजे लिखड़ियूं आज़ादु लिखड़ियूं हुनजे अंदरि इमेजिनेशन बियॉन्ड द लेवल हूंदी आहे बट उहे स्ट्रक्चर्ड हूंदियूं आहिनि त वाकई यार हीउ अहसासु हिन मां गुज़रे थो इंसानु हिकिड़ो एक्सपीरियंस करे थो थो करे पर हिनजो हल छा आहे उनजे अंदरि हल बि ॾियणो शाइरी जो मतिलबु इहो आहे रुॻो कंहिंजी पीड़ा पेश न आहे करणी या पंहिंजो ॾुख पेश न आहे करणो बल्कि इहो बि गुज़रे बाबा हाणे त ॾुखनि खां बसि थिए राइट ऐं इहो हिकिड़ो सम्झो त अजीब रोमांटिक हिकिड़ो सफ़र आहे सफ़रिंग हूंदी आहे उन सफ़रिंग में जेकॾहिं मज़ो न आहे ठीकु आहे तो हज़रत वासिफ अली वासिफ जो कोरा तो दर्द जो गम है इंसान को या तो ऐसा कमजोर इंसान को खा जाता है मजबूत इंसान को बना जाता है तो गम जेको असां पहिरियों ॾिसणो पवंदो असां गम कहिड़ो आहे राइट जेकॾहिं गम असांजो ज़ाती आहे त पोइ फेल आहियूं जेकॾहिं मुआशरे जो समाज ॾाढो आहे कामयाब आहियूं अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो AI खां त अव्हां ज़रूर फेमिलियर हूंदा त AI जी ॻाल्हि कजे त जेके अॻियां असां 10 साल ॾिसूं था उन में अव्हां छा था सम्झो त AI लेखकनि लाइ हिकु चैलेंज आहे ख़तरो बणियल आहे या हिकिड़ी आसानी आहे हिकिड़ा मौक़ा AI असांखे प्रोवाइड कया आहिनि अव्हां AI खे कीअं था ॾिसो अच्छा AI खे जेकॾहिं असां लिटरेचर में आणींदासीं न त उहो पहिरीं ॻाल्हि त असांजे इमोशन्स खे सम्झे नथो ऐं जेकॾहिं असां हुनखे इमोशन्स पे करे था ॾियूं त उन इमोशन जे अंदरि हिकु अहिड़े क़िस्म जी पाबंदी ऐं ट्राई कई ठीकु उन माना उन मूंखे न ख़ुशबू नथी मिले मिसाल मां काल जेकी लाइन पढ़ां जेका तव्हांखे दिलि में लॻे तव्हांजा लिंग काना अची वञनि उहा AI नथी ॾे उहो इमोशनली त एलिमेंट हुन में मिसिंग आहे अच्छा इन सां उहो अगरि डायरेक्ट करे AI ते अदीब थींदो फेल वेंदो थियणो ई कोन्हे AI असांजी डिजिटलाइज़ वर्ड में स्किल बेस असांखे उन मां हाउ टू अर्न जेको बेसिस आहे असांखे उन ते वञिणो आहे असांखे हिकिड़ो सिखणो आहे असांखे उन मां शाइर न थियणो या उते असां वज़न भर काफ़िया रदीफ़ रखंदा वेंदासीं त उहो असांखे उहा शाइर न ॾींदो तव्हां मुंझी पवंदो फेल थी वेंदो बल्कि तव्हां डिलीवर न करे सघंदो बट तव्हांजो पंहिंजो अहसासु हूंदो तव्हां हुनखे आराम सां डिलीवर करे सघंदो ऐं AI जे अहसास खे तव्हां केसि ताईं मयर करे सघो था बनिस्बत पंहिंजे अहसास खे ऐं हुन मां 10 ॻाल्हियूं निकिरनि AI तव्हांखे हिकिड़ी शइ फासाए विझे तव्हां छा कंदो वरी घुरो हुन खां वरी घुरो पर तव्हांजो पंहिंजो जेको हेॾो वेस्ट अंदरि यूनिवर्स आहे काइनात जे अंदरि नंढड़ो हिकिड़ो इंसान जो रहे थो जेको तव्हां सां ॻाल्हाए थो बार बार उहो तव्हांखे सभु शयूं ॾींदो पर AI हेल्प त वठी सघिजे थी या का मददगार AI असांजी साबित थी सघे थी अदब में लिखड़ियुनि में या न न नथी थी सघे AI इज़ बेस्ट AI हुजणु घुरिजे ऐं AI असांजे नौजवान तबिको कॾहिं बि अदब ऐं शाइरी जे मामले में AI मां मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे माण्हुनि जो पॉइंट ऑफ व्यू मां नथो करे सघां पर मां AI मां कॾहिं सेटिस्फाइड न आहियां ख़ासि करे हिन पॉइंट ऑफ व्यू ते आर्टिकल्स ऐं अदब जे मामले में सम्झो असां कमचोर थी वियासीं न माना एफर्ट्स ॾियणा ई न आहिनि असांखे ॾियणो आहे काइंडली मेक दिस इमेज आर पुट या असां माना पाण छा माना जेको असां प्रॉम्प्ट हुनखे प्रोवाइड कयूं था अकॉर्डिंग टू दैट प्रॉम्प्ट हू असांखे असांजी जेका बि डिजायर्ड शइ आहे उहा असांखे ॾेई थो छॾे त उहा असां पढ़ूं बि नथा उन में अंदरि असांजा सॼा एस्पेक्ट मरी था वञनि रिसर्च जो एक्सपेक्ट मरी थो वञे या असां मुताले कयूं 2 किताब उहो असांखे मिंट में 10 जा नाला ॾेई छॾे विझो हुन में टेक बाबा असां छा कयोसीं अच्छा उहा शइ तव्हां पब्लिक स्पीकिंग में डिलीवर नथा करे सघो AI में तव्हां सिखी वेंदो रटिफिकेशन ऐं तव्हां उहो आवाम खे माना प्योर अहसास कीअं ॾींदो त AI खे ॿिनि सभिनी शयुनि में इस्तेमालु कयो बल्कि कॾहिं बि पंहिंजे जेकी ख्वाब जी जेका हक़ीक़त साबित करणु चाहियो था न त इन शइ खे कमायो इन शइ मां कमायो पर इन शइ खे मटीरियलिस्टिक में वञी करे इंसानी हवासनि सां न खेॾणु घुरिजे छो त तव्हांखे जेके वाकई शाइर थियणो आहे या महिनत करणी आहे अदब जी तरफ़ वञिणो आहे त तव्हां पंहिंजी पर्सनैलिटी ईअं त पोइ PhD करण जे दौरान प्लेयरिज़म थींदो आहे उहो उतां ई त निकिरनि था पोइ पकड़ींदा आहिनि वॾा जेके वेठा हूंदा आहिनि तूं माना उतां घुमाए आयो आहे सॼो नेट मां हाणे हिन ते बि अच्छा AI ऐं हुन ते बि बेल लॻी बाबा पकड़ो हाणे हुन सॉफ्टवेयर पैदा कयो आहे त प्लेयरिज़म पकड़ो पर इहो AI त नाहे यू नो के बीइंग अ रिसर्चर मां हिते हिकिड़ी ॻाल्हि चईंदसि त असांखे हिनखे एक्सेप्ट करणु बि ज़रूरी आहे हाणे जॾहिं असां वटि नयूं पॉलिसीज़ अची रहियूं आहिनि हिन वक़्तु जेका पॉलिसी आहे त हुन में 10% तव्हांजो AI एक्सेप्ट थी थो वञे हाणे थिए थो पर जो की असांखे ख़बर आहे त AI जे बग़ैर असांजी हर शइ अधूरी थी रहिजी वञे विदाउट टेकिंग हेल्प ऑफ AI असां हुन शइ खे ज़ाहिर आहे ओड़ो इफेक्टिवली कंप्लीट नथा करे सघूं सो असांखे आउं सम्झां थी अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां AI खां हेल्प त ज़रूर वठणु ठाहिणु घुरिजे AI मां सॼो मवाद न घुरिणो घुरिजे ईअं थी सघे थो जेकॾहिं असां मिसाल 10 पेज जी तहक़ीक़ आहे रिसर्च जमा कराइणी आहे असां 10 पेज AI खां वठंदासीं हा इहो त बिल्कुलु तव्हांजी जेका लेज़ीनेस आहे उहा एफर्ट्स मरी था वञनि असां माना कुझु करे ई न सघंदासीं
समाओ वहीं वेठा हूंदासीं असांजो जिस्म ख़तम थी वेंदो AI मूंखे लॻे थो त थिंकिंग जेकी क्राइटेरिया आहे असांजा एस्पेक्ट सभु ख़तम थी करे मूंखे मज़ो थो अचे पंहिंजी पाण लिखंदे मां जी BE थियल आहे कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग में क़ाइदे में मुंहिंजो नवाब शाह खां मां डिजिटल हिकु माना फिनोमिनल जो शागिर्द आहियां पर मां AI जा उहे सभु पासा ॾिठा आहिनि तॾहिं आउं सिर्फ़ अदब में या हक़ीक़ी पस मंज़र में थोरो मां इख़्तिलाफ़ रखंदुसि बाक़ी AI इज़ गुड अवां जो नॉवल जेको आहे उहो हिकिड़ो शाया थियो आहे अवां उन लिखियो आहे पैसो भला इन जी छा कहाणी आहे इन जे पुठियां अच्छा पैसो नॉवलेट जे पोयां सिर्फ़ हिकु ई बैकग्राउंड आहे ह्यूमन साइकोलॉजी अच्छा असां मुसलसल जेको इंसान सफरिंग में रहे थो जेको पंहिंजे पाण खे सम्झी नथो सघे या जंहिंजे अंदरि मायूसी फैलिजी चुकी आहे उहो चए थो मूंखे हे ख़ौफ़ पूरो करणो परमानेंट रिसोर्सिस कोन्हनि राइट या उन वटि वेल स्ट्रक्चर्ड थॉट ऑफ प्रोसीजर्स कोन्हनि त उहो मतिलबु छा करे उहो इंसान जेको अकेलो आहे हिकिड़े ॻोठ में जिते बिजली बि कोन्हे गैस बि कोन्हे राइट त उहो इंसान आख़िर मदद कंहिंखां घुरे त पैसो नॉवलेट इंसान जे अंदरि उहे लिकियल जेके बि ख़्वाब आहिनि उनखे ॿाहिरि थो कढे उनजे अंदरि जेके डिसबिलीव असांजे अंदरि वेल मेंटेन्ड पुराणे लेवल खां वठी करे इहो क्रिएट कयो आहे त बाबा एतिरा पेर डिघिरजनि जेतिरी सवड़ हुजे मीन्स असां बियॉन्ड दी लेवल खे असांखे एक्सपीरियंस करणो ई कोन्हे बिल्कुलु त ही पैसो नॉवलेट बियॉन्ड दी लेवल्स खे सम्झाए थो त बाबा तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि पंहिंजी एनर्जी खे जेकी करेंसी आहे एनर्जी इज़ अ करेंसी एंड टाइम इज़ अ मनी त इनखे तव्हां कीअं वेल मैनेज करे सघो था ऐं मुसलसल तव्हां स्ट्रगल करे पंहिंजा ख्वाब कीअं पूरा करे सघो था जेकॾहिं फर्स्ट अटेम्प्ट में तव्हां फेल आयो आहे इहो बि फ़ैसिलो करे था सघो त हाणे मां कुझु नथो करे सघां या बाक़ी तव्हां कुझु नथा करे सघो माने गिव अप था करे छॾियो गिव अप हज़ार जेकॾहिं शागिर्द आहिनि वैकेंसी असां वटि टोटल 4 आहिनि त हाणे उन्हनि हज़ारनि मां जेकॾहिं 10 छोकिरा ईअं चवनि था यार मां त भला करे नथो सघां 4 वैकेंसी लाइ केरु एॾी महिनत फिट्स करे पर इहो ॾिसे त 4 उहे माण्हू जेके मुमकिन आहे चोथों पहिरियों टियों तव्हां हुजो त उनजे अंदरि उहे एफर्ट्स जेको आहे विझण जी ताक़त पैसो नॉवलेट ॿुधाए थो ऐं अफर्मेशन्स ऐं मैनिफेस्टेशन जी हिकिड़ी नई वाखाण उन में लिखण जी कोशिशि कई आहे त तव्हां जेकॾहिं पंहिंजे बारे में सही नथा सोचो सम्झो या ॻाल्हायो त मुआशिरो बि तव्हां वटि उहा ई इमेजिनेशन रिप्लेस कंदो जेकॾहिं तव्हां चओ था आई एम नॉट द बेस्ट वाकई तव्हां मुआशिरे जे अॻियां बेस्ट कोन्हे जेकॾहिं तव्हां चओ था आई एम द बेस्ट आई एम द विनर आई एम द वर्दी ऑफ ऑल द थिंग्स दैट आई डिजायर मां उन्हनि सभिनी पंहिंजनि ख्वाबनि खे पूरी करण जी ताक़त रखां थो यस यू कैन त यू कैन वारो जेको फॉर्मूला आहे हुनजे तहत आहे त तव्हां अॻिते अचो ऐं रिसोर्सिस कोन्हनि त तव्हां नेचर सां गॾिजी वञो ऐं नेचर तव्हांजे अंदरि आहे तव्हां हुन सां ॻाल्हायो ऐं हमेशह तव्हां पाण सां सुठा लफ़्ज़ ॻाल्हायो बेहतरीन लफ़्ज़ ॻाल्हायो तव्हांजो पॉजिटिविटी जी तरफ़ आहे त जेके बि असांजे जेके चइजे सराउंडिंग्स में अगरि का नेगेटिविटी आहे त उनखे असां इग्नोर कयूं ऐं जेको पॉजिटिविटी आहे उनखे असां हथी ॾियूं ऐं जेको सोचूं था असां पंहिंजे बारे में उहो पॉजिटिव सोचूं बजाए हिनजे जो असां पंहिंजे पाण खे ग़लति चवण जे पुठियां लॻा पिया शिकायतुनि खां त सम्झो त ही किताब किनारा कराए थो टोटली त बाबा पंहिंजी हिन ज़बान मां जेको वज़न लफ़्ज़ जेको आहे वज़न रखे बाक़ाइदे बिल्कुलु ऐं इहो असांजी जेकी ही दिमाग़ आहे इहो अर्थ आहे ऐं असांजा थॉट्स सीड इहे बिज जॾहिं असां पोखियूं था त उहो वण थो थिए हाणे उहो तव्हांजे अंदरि में आहे त तव्हां उनखे कहिड़ा बिज ॾातियो तव्हां चओ था न यार मां मुंहिंजे बाबे न कयो या मुंहिंजे ॾाॾे न कयो त मां कीअं करे सघंदुसि यार मां हारी जे पुठि हारी थींदो ग़लति आहे उस्ताद जे पुठि उस्ताद थींदो न मुंहिंजो बाबा ड्राइवर आहे बट मां सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास करे हिकु ऑफिसर आहियां हिन वक़्तु ठीकु आहे त अहिड़े तरीक़े सां मां इन्हनि सभिनी पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि अहिड़े एस्पेक्ट्स ह्यूमन साइकोलॉजी ते कमु कयो पढ़ियो मुख़्तलिफ़ शयूं ऐं सोचियोसि त यार सिंध जे अंदरि इहा शइ ज़रूरत आहे असांजा भले इन्हनि शयूं ॾिसो कुझु अहिड़ियूं अदब जेको हूंदो आहे न उहो बियॉन्ड द इमेजिनेशन हूंदो आहे उहो ज़रूरी न आहे त तव्हांजी हक़ीक़तूं जेके आहिनि ॿुधाईंदो रहे त उहे ई मिसाल जे तौरु फैक्ट्स आहिनि न कुझु फैक्ट्स अहिड़ा बि आहिनि जेके तव्हांखे मिसाल नथा मञी सघो पर उहे तव्हांखे मञणा पवंदा समाज जॾहिं तव्हां चओ था त यार मां ही 17 ग्रेड जी पोस्ट हासिल नथो करे सघां ठीकु यार मतिलबु मज़ो न आहे या पोस्टूं सिफारिश कुझु बि ईअं चऊं था त ग़लति आहे माना असां चऊं था त मेरिट घणी नथी हले या मुंहिंजो त कुझु थी नथो सघे मां त अहिड़े बैकग्राउंड खां थो अचां त मां शायदि इहा सीट अवेल न करे सघां इहा असांजी पंहिंजी चइजे त हिकिड़ी सोच आहे नेगेटिव सोच आहे ऐं उहा पोइ जॾहिं असां पिया सोचंदा आहियूं त समटाइम्स असांखे लॻंदो आहे त इहो सच थी वियो फेक इट टिल यू मेक इट जेकॾहिं तव्हां कोई बि ख्वाब ॾिसो था उनजी तव्हां इमेज अंदरि दिमाग़ में अंदरि रखो बिल्कुलु चाहे वो पॉजिटिव हुजे या नेगेटिव हुजे
बिल्कुलु राइट त अहिड़े तरीक़े सां तव्हां जे अंदरि जेके बि हैबिट्स हूंदियूं आहिनि उहे 21 ॾींहंनि जे अंदरि चेंजिस थींदियूं ट्रांसफर थींदियूं आहिनि त तव्हां पंहिंजी हैबिट्स जेकॾहिं तव्हां डॉक्टर थियणु चाहियो था त उन जे अंदरि घिली मिली वञो उन सां मिलो उन सां गॾु खाओ पीओ उन जी आदतुनि खे ॾिसो ऐं उन जे तहत पोइ तव्हांजी जेकी थ्योरी आहे या तव्हां पेपर था ॾियो त पोइ तव्हां उन तरीक़े सां जॾहिं पास बि करे वियो त तव्हां वटि उन जे माण्हुनि सां डीलिंग करण जो ॾांव हूंदो जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु थ्योरी पढ़ी आहे तव्हां पोइ प्रेशर सस्टेन न करे सघंदो मार खाईंदो त इंसान खे प्रेशर सस्टेन करण जी ताक़त अचणु घुरिजे ही उहो किताब ॿुधाए थो त तव्हां पंहिंजे प्रेशर खे कीअं सस्टेन करे सघो था ऐं टाइम मैनेजमेंट कीअं करे सघो था लाइफ जे अंदरि जेकॾहिं केरु तव्हांखे घटि वधि थो ॻाल्हाए ताना थो तनक़ीद थो करे तव्हां हुनखे कीअं था रिड्यूस करे सघो ख़ासि करे औरतुनि जे मामले में बि इहो किताब जेको आहे मुंहिंजो वॾो कारमंद आहे त औरत असांजे मुआशिरे में जेकॾहिं अॼु असां भिटाई जी ॻाल्हि कयूं त अच्छा भिटाई जेके बि पंहिंजी शाइरी में 63 साल ज़िंदगी में जेके बि की पॉइंट्स कढिया आहिनि ख़ासि करे उन्हनि औरतुनि खे रोल मॉडल बणायो आहे ऐं हुननि औरतुनि जे अंदरि उन्हनि फिनोमिनन खे ॿाहिरि कढियो आहे तव्हां उन्हनि ॾींहंनि खां पोइ ॾिसो असां सिंध जे अंदरि जॾहिं बि औरत पंहिंजे ख़्वाब खे पूरी करण जे लाइ ॿाहिरि निकिती आहे त उन भिटाई जी शाइरी पढ़ी करे निकिती आहे ऐं इहा भिटाई आहे जेका असांखे इंस्पायरेशन ॾिए थो अॻिते वधण जी त औरत दरअसल हिकु मुकमिल एग्ज़िस्टेंस आहे उन जे अंदरि उहे वेल मेंटेन्ड स्किल्ड आहिनि हू इंसान वांगुरु मर्दनि वांगुरु कमु करे अॻिते वधी पंहिंजी फैमिली पंहिंजो नसल मुआशिरो ठाहे सघे थी असां जेकॾहिं उनखे डिग्रेड कंदासीं त समहाउ असां अधु रहिजी वेंदासीं सही ही मुआशिरो अधु रहिजी वेंदो बिल्कुलु ईअं औरत जो जेका एग्ज़िस्टेंस आहे उहा त असांजी सोसाइटी में आउं सम्झां थी त 51% ऑफ पॉपुलेशन जेका उहा औरतुनि जी बेस्ड आहे त अधु खां वधीक पॉपुलेशन में त असां वटि औरतूं आहिनि जे अवां कमु करण जो मौक़ा उन्हनि खे ॾींदा त आउं सम्झां थी त अॼु जूं जेके असांजूं सिंधी औरतूं बि चइजनि त उहे कंहिंखां घटि न आहिनि उहे जेके चइजे त ॿाह ॿेली थी सघनि थियूं पंहिंजे घर वारनि जूं पंहिंजो घर हलाए सघनि थियूं जीअं अवां जी ॻाल्हि कई अॻिते वठी आऊं हलंदसि त भिटाई जेका औरत कॉन्सेप्ट हुयो भिटाईअ जो उहा असांजी सिंध जी औरत ई हुई सो महिरबानी हफ़ीज़ साहब अवां आयो ऐं एतिरियूं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं अवां सां थियूं सुठियूं ॻाल्हियूं अवां सां थियूं अवां जो नॉवल बि असां डिस्कस कयोसीं मां त ज़रूरु हिनखे पढ़ंदमि ऐं मां पंहिंजे नाज़रीन खे बि चवंदसि त हफ़ीज़ साहब जो नॉवल अवां ज़रूरु पढ़ो जो की उहो तव्हांखे घणियूं ज़िंदगी सां रिलेटेड ॻाल्हियूं सेखारींदो आख़िर में अवां असांजे नौजवाननि खे छा पैगाम ॾियणु चाहींदा ऐं सभ खां पहिरियों तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां तव्हां मूंखे प्रोग्राम जे अंदरि दावत ॾिनी मैसेज में आउं इहो चवंदुसि त कॾहिं बि पाण खे घटि न सम्झो तव्हां यू आर द होल यूनिवर्स ख़ुदा तव्हांखे मुकमिल करे बणायो आहे थॉट्स जेकी ॿाहिरीं क़िस्म जी इन्वायरमेंटल गार्बेज आहे उनखे हिन दिमाग़ जे अंदरि न विझो उनखे अहिड़े तरीक़े सां साइड कयो सम्झो त दैट्स नॉट फॉर मी इहो मुंहिंजे लाइ आहे ई कोन तव्हां पंहिंजे अंदरि एगो क्रिएटिविटी पैदा कयो जेका कुझु बि करणु चाहे था उनखे लिखो प्लानिंग जी सूरत में त बाबा मूंखे ही जॉब खपे थी मूंखे ही नालो करणो आहे मूंखे सुठो वकील थियणो आहे सुठो इंजीनियर थियणो आहे त तव्हां उनजे लाइ महिनत सां लॻी वञो ऐं मुसलसल पाण ते कमु कयो वक़्तु ॾियो पाण खे 10-12 साल तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे उन मुताले जे हेठि रखो उन ख्वाब जे अंदरि कचा इंसान थी करे रहो पोइ तव्हां पका थी निकिरंदो जॾहिं पका तॾहिं थी निकिरंदो जॾहिं तव्हां पंहिंजे रूह खे सम्झंदो त तव्हांखे कंहिं बि मामले में परेशान न थियणो एज फैक्टर कहिड़ो बि हुजे 30 इयर्स ताईं तव्हांखे पंहिंजे पाण ते कमु करणो आहे ठीकु उन खां पोइ ई तव्हांजो जेको आहे न इम्तिहान शुरू थींदो मुआशिरे जे अंदरि त हाउ डू तव्हां पीपल्स खे कीअं था डील कयो पंहिंजे पाण खे कीअं था डील कयो ऐं अॻिते तव्हां केतिरा वधी सघो था त नौजवान अॼु जो जेको नौजवान मायूस थिए थो हिन डिजिटल दौर में ग़लति आहे अॼुकल्ह मां नौजवान जे लाइ आख़िर में इहो बि चवंदुसि त तव्हां 11 खां 12 फाइनेंशियल ज़रिया हुजनि हिकिड़ी जॉब त कॾहिं बि न भाड़ियो तव्हां सफ़ा फेल थी वेंदो तव्हांजे अंदरि उहे जेकी ज़रूरतूं ख़्वाहिशूं वधनि थियूं उहो हक़ आहे उहो वधणु घुरिजनि ग़लति कोन्हे पर उनजे लाइ एफर्ट्स विझो उनजे लाइ साड़ तीसो या उनजे अंदरि जेकी बैड कमेंट्स आहिनि या कुझु बि उहे तव्हां हिन खां परते भॼो काइनात अबंडेंस सां कसरत ॾेखारे थी हर मामले में प्यार मोहबत इज़त रेस्पेक्ट में बल्कि तव्हां पैसनि में बि काइनात कसरत आहे त तव्हां उनजे तरफ़ वञो उन ख़ुदा सां जुड़ो जेको तव्हांखे ॾियणु चाहे थो तव्हां माण्हुनि खां कॾहिं बि न घुरो माण्हुनि जी इज़त कयो ऐं माण्हुनि जी ॾिनल नेमतुनि जे अंदरि साड़ न विझो बल्कि उन्हनि जे लाइ दुआ कयो त हिकिड़ो फंक्शन रखियल आहे लॉ ऑफ अट्रैक्शन जेका शइ तव्हां ॾियो था उहा तव्हांखे 2 गुना वापसि मिलंदी त बहितर तव्हां रेस्पेक्ट ॾियो ऐं इज़त ॾियो ऐं पंहिंजे कम सां कमु रखी अॻिते वधो ऐं मुआशिरे जे लाइ ख़िदमत करे पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली सां गॾोगॾु हिन ख़ुदा जो उहो जेको पाक मक़सदु आहे उन में तव्हां हेल्प बि कयो
ज़रूरु महिरबानी तमामु बहितरीनु मैसेज अव्हां जो महिरबानी अव्हां जी ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम जो वक़्तु असांजो पुॼाणी ते पहुचे थो वरी सुभाणे अव्हां जे आॾो हाज़िर थींदासीं हिकु नए मौज़ू हिकु नए महिमान सां गॾु तेसिताईं ॾींदा असांखे इजाज़त अल्लाह हाफ़िज़।